नाज़रीन अहम ख़बर है बडाणी मावा सां शेयर कंदा हलूं था। बडाणी वेझो दरगाह सैयद मीरा शाह जे सजादा नशीन सैयद सरदार पहलवान शाह जी वफ़ात खां पोइ संदसि जे पुट सरदार सैयद कोड़े शाह के सरदारी जी पग ॿधाई वई आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद है बडाणी मां केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी वेझो दरगाह सैयद मीरा शाह अब्दाल जे सजादा नशीन सैयद सरदार पहलवान शाह जी वफ़ात खां पोइ संदन जे पुट सरदार सैयद कोड़े शाह के सरदारी जी पग ॿधाई वई आहे। जॾहिं त सरदारी पग के पहिरियों वार पंहिंजे बिरादरी जे चङे मुड़सनि ऐं मुक़दमनि सैयद मेयर अली शाह, सैयद ग़ुलाम शबीर शाह, सैयद नूर हसन शाह, सैयद ग़ुलाम मुर्ज़ा शाह, सैयद राम शाह, सैयद सलीम शाह, सैयद बशीर अहमद शाह, सैयद ताज़ब हुसैन शाह, सैयद अलमदार शाह, सैयद नदीम शाह ऐं ॿियनि पिणु वार ॾिना। जॾहिं त पग रस्म में वडेरो नूर अली ख़ान चाकरानी, वडेरो दुरानी ख़ान चाकरानी, वडेरो बादल ख़ान भुगटी, वडेरो हसन ख़ान मज़ारी, सैयद मदद अली शाह, सैयद अदू शाह, सैयद दुरानी शाह ऐं पग ॿधाइण वारी रस्म में तर जा चङा मुड़स ऐं सैयद बिरादरी जे माण्हुनि तोड़े पाकिस्तान जे चइनी सूबनि खां कई आयल मुरीदनि बि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त सैयद ज़ादा सरदार कोड़े शाह हर आयल महिमान जो आदर भाव वॾे एहतराम सां कयो। पग रस्म बाद उम्मत मुस्लिम लाइ पिणु ख़सूसी दुआ घुरी वई ऐं आख़िर में लंगर जो पिणु बंदोबस्त भी कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।